श्री कृष्ण गोविंद। वरी भगवान अॻिते वधिया त केर मिली? कुब्जा। साम्हूं ॾिसनि था हिकिड़ी माई वञे थी पई, हीअं कुब्ज अथसि पूरो पुठीअ ते, कमजोर काया, झुकी करे हथ रखी कुब्ज ते सहकंदी सहकंदी वञे थी। एॾी वीचारी थकियल टुटियल, सुंदर बि नज़र नथी अचे, कीअं नज़र ईंदी वीचारी, एॾी परेशान। सभु हुनजी मजाक उॾाईंदा, त्रिविक्रा हुनखे चवंदा, त्रिवक्रा, भई टिनि जॻहियुनि ते तोखे वकड़ आहे, टेड़ी आहे, इन करे त्रिवक्रा हुनजो नालो पइजे। लेकिन भगवान ॾिसो अहिड़नि ते कृपा कंदा आहिनि, सॼी दुनिया जेके छॾे छॾे उनजी बाह भगवान पकड़ींदा, चवनि था सुंदरी ओ सुंदरी। पहिरियों त ध्यानु ई न ॾिनई कि मूंखे केरु सुंदरी चवंदो, ॿुधायो न। जेके अखियूं ई न हुजनि उनखे चओसि तुंहिंजा नेण केॾा सुंदर, उनखे सुठो लॻंदो? उहो त ईअं सम्झंदो मुंहिंजी मजाक थो उॾाए। त कुब्जा खे बि लॻो ई कोन कि मूंखे कोई सुंदरी चई थो सघे, लेकिन वाकई हे मूंखे ई सुंदरी था चवनि। पलटी करे ॾिठई, जेॾी महिल अखियूं श्री कृष्ण सां मिलियूं, ओहो खोइजी वई। काफ़ी देर त ॾिसंदी रही। भगवान मुस्कुराइनि था, चवनि था हे सुंदरी तूं हथ में छा थी खणी वञे? होश आयो काफ़ी देर खां। चए थी हे श्यामल शरीर, हे सुंदर किशोर, हे जेको हथ में मुंहिंजे चंदन आहे, इहो मां राजा कंस खे लॻाईंदी आहियां। राज घराने जो ॾाढो बढ़िया चंदन आहे। अगरि तव्हां चओ त मां इहो तव्हांखे लॻायां। कंहिं चयो? कुब्जा चयो। भगवान चवनि था हा इहा ई ॻाल्हि त मां चवां पियो कि असांखे लॻाईंदी, चई छो न लॻाईंदा। पीलो पीलो चंदन कन्हैया ते लॻाई, लाल लाल चंदन दाऊ जी ते लॻाई, अहिड़ो सजाए छॾीन भगवान खे। भगवान चई एॾो तूं सुंदर सजायो आहे सुंदरी? रोअण लॻी कि तव्हां मूंखे सुंदरी था चओ? हे सॼो संसार मुंहिंजी मजाक उॾाईंदो आहे। मां जातो लंघंदी आहियां उतो माण्हू खिलंदा आहिनि ऐं फफ़्ती कसींदा आहिनि, चिलाईंदा आहिनि, मजाक कंदा आहिनि। तव्हां बि मूंसां मजाक था कयो? श्री कृष्ण चवनि था न, मां कॾहिं अहिड़ी मजाक न कंदो आहियां जेकी दुख पहुचाए, मां उहा ई मजाक कंदो आहियां जेकी आनंद ॾे। ऐं मां सुंदरी चयो आहे त तुंहिंजी सुंदरता तोखे ॾेई रहंदी, सुंदरता ॾींदव। भगवान चयो हेॾे अच। साम्हूं आई, भगवान पंहिंजा चरण उनजे चरणनि जे मथां रखिया आहिनि ऐं ॿ उंगलियूं ईअं खयूं, चओ जय श्री कृष्ण। ॿ उंगलियूं कुब्ज ते हथ रखियो ऐं ठुडी आहे न इहे खारी, इनखे ठक कयो, ठक। ई ॿ उंगलियूं भगवान जी टिक कई, बिल्कुलु तबले ते जीअं टिक टिक कबी आहे, ठक कयो त हिकदमि उहा सिधी थी वई, कुब गायब थी वियो। एॾी सुंदर थी वई, लॻे थो स्वर्ग मां कोई अप्सरा लही आई आहे उते, अद्भुत सुंदर। बोल श्याम सुंदर भगवान की जय। अरे हथ पेर ॾिठई, शरीर ॾिठई, थी वाकई हे गोविंद तव्हां त कोई जादूगर आहियो। हाणे हिकु वरदान मूंखे ॾियो। कहिड़ो? मूंसां गॾु मुंहिंजे घर में हलो, मूंखे नेणनि जो सुख ॾियो, आनंद ॾियो, मां तव्हांखे ॾिसां, मां तव्हां सां ॻाल्हायां, समय गुज़ारियां। भगवान चवनि था हिन महिल न। कंस मामा खे ठिकाने लॻाए, इहे सभु आराम वारा कम। पहिरियों ड्यूटी, फर्स्ट ड्यूटी, ड्यूटी इज माई ड्यूटी। चओ जय श्री कृष्ण। उनखे बि भगवान वेटिंग में रखियो, उहा इंतजार करण लॻी। संत चवनि था इहा केरु हुई ख़बर अथव? कुब्जा। चओ जय श्री कृष्ण। इहा हुआ पिछले रामचरितमानस में, रामायण जे समय भगवान राम वटि जेकी आई ही रावण जी भेण, छा नालो? शूर्पणखा, मोहित थी वई। भगवान चवंसि था मां मर्यादा पुरुषोत्तम आहियां, एक पत्नी मेरे तो ध्यान ई कोन थी ॾे। लेकिन भगवान चई ठीकु आहे, तुंहिंजी बि भावना आहे, कंहिं बि तरह सां कोई मूंसां जुड़ी वञे, भले सुंदरता सां जुड़ी वञे, आख़िर उनखे मां पहुचाए रहंदो आहियां। त भगवान उनजी इहा भावना श्री कृष्ण रूप में पूरी कई। पर सुखदेव महाराज चवनि था ये कुब्जा ॾिसो भाई, ये त श्री कृष्ण जी सुंदरता ते शरीर ते मोहित थी वई, पर हिन जो प्रेम गोपिन जहिड़ो पवित्र न हुयो। हिनखे श्री कृष्ण में आकर्षण जेको आहे शरीर जो, सुंदरता जो, केवल उहो, पर प्रेम वारी भावना गोपिन जहिड़ी पवित्र न हुई। लेकिन भगवान हिन ते बि कृपा कई।
तरी चवनि था भाई कुबाए अनख आलसहु नाम जपत मंगल दिस दसहु। श्री कृष्ण गोविंद।